ॾिसो अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमाए थो इन्न इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फ़ी किताबिल्लाह यौम ख़लक़स समावाति वल अर्ज़ मिन्हा अर्बातुन हुरुम ज़ालिका दीनुल क़य्यिम फ़ला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम वक़ातिलुल मुशरिकीन काफ़ा कमा युक़ातिलूनकुम काफ़ा वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। अल्लाह ताला फरमाए तो इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फ़ी किताबिल्लाह, बेशक महीनन जो शुमार अल्लाह तबारक व तआला वटि 12 शहरन 12 आहिनि। साल जे अंदरि महीना घणा आहिनि बाबा? 12 महीना आहिनि। फ़ी किताबिल्लाह, अल्लाह जे किताब में। कॾहिं खां? यौम ख़लक़स समावाति वल अर्ज़ मिन्हा अर्बातुन हुरुम, जंहिं ॾींहुं पैदा कयो अल्लाह तबारक व तआला आसमाननि ऐं ज़मीननि खे, त रब तआला वटि महीननि जो शुमार 12 महीना आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो मिन्हा अर्बातुन हुरुम, इन मां 4 महीना मोहतरम आहिनि, इज़्ज़त वारा आहिनि। महीननि जो शुमार अल्लाह तबारक व तआला वटि 12 महीना, जंहिं ॾियारे रब साईं ज़मीन ऐं आसमान खे पैदा फरमायो आहे। ये 12 महीना जेके तव्हां असां ॻणियूं था या जेके तव्हां असां शुमार कयूं था, इहे अॼुकल्ह जा न आहिनि, बल्कि जंहिं ॾियारे अल्लाह ताला ज़मीन ऐं आसमान खे पैदा फरमायो आहे, उन ॾियारे खां वठी, उन टाइम खां वठी, उन वक़्त खां वठी करे रब साईं जे किताब जे अंदरि इहा ॻाल्हि मौजूदु आहे। ख़ुदा तबारक व तआला इन्हनि शयुनि खे बणायो आहे। 12 महीननि जो शुमार आहे। इन मंझां अल्लाह ताला 4 महीननि खे इज़त वारो बणायो आहे। हाणे ये 4 महीना तव्हां असांखे सम्झणा आहिनि, इहे कहिड़ा आहिनि? मुहर्रमुल हराम जो महीनो आहे, ज़ुल्क़ाद जो महीनो आहे, ज़ुल्हज जो महीनो आहे, रजब जो महीनो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? रजब जे महीने में उलमाए मुफ़स्सिरीन जो पंहिंजो पाण में इख़्तिलाफ़ आहे। के माण्हू फरमाईंदा त न, रजब जो महीनो न आहे, बल्कि रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। पर जमहूर उलमाए मुफ़स्सिरीन माना घणा इन पासे ॾे विया आहिनि त इन मां रजब ई मुराद आहे। इहे 4 महीना आहिनि जंहिंजो अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो आहे। इहे अॼुकल्ह जा न, बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खां जेके पहिरियां नबी हुया, उन्हनि जे दौर जे अंदरि बि इहा शइ मोहतरम इन्हनि 4 महीननि खे सम्झंदा हुआ। आलम जाहिलियत जे अंदरि जॾहिं जाहिलियत वारो माहौल हुयो, इल्म वारो माहौल न हुयो, तंहिं वक़्त जे अंदरि बि इहे माण्हू इन शइ खां छा सम्झंदा? इन शइ खे एतिराम वारो महीनो सम्झंदा, इज़त वारो महीनो सम्झंदा। ऐं जेके जाइल हुया, जंगियूं जेकॾहिं विढ़ंदा, इन जंग विहण जे दौरानीअ जेकॾहिं हे 4 महीना अची वेंदा। कहिड़ा 4 महीना बाबा? ज़ुल्क़ाद जो महीनो आहे, ज़ुल्हज जो महीनो आहे, मुहर्रम जो महीनो आहे, रजब जो महीनो आहे। इन्हनि 4 महीननि जे अंदरि हलाईंदड़ जेका जंग हूंदी, उहा जंग पंहिंजी बंदि करे छॾींदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? छा कंदा? इन जंग खे बंदि करे छॾींदा। फ़क़ति इन जे करे त छो त इहे जेके अॻ में खां वठी ॿुधंदा ईंदा, माना जंहिं ॾियारे खां अल्लाह ताला ज़मीन ऐं आसमान पैदा कई आहे, अॻी उम्मतूं बि ॿुधंदियूं ईंदियूं त इहे 4 एतिराम वारा महीना आहिनि, इन जे अंदरि वेड़ांद न आहे करणी। पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला नुबुवत नाज़िल फरमाई, अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं नबी बणायो, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इहो ई हुकुम फरमायो आहे। पर ईअं हुयो जो फ़ला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम, अॻिए उम्मतुनि जे अंदरि इन 4 महीननि जे अंदरि जिहाद वग़ैरह या वेड़ांद न कंदा। पर इहो हुकुम उन्हनि उम्मतुनि जे लाइ हुयो। हिन उम्मत जे अंदरि इहो हुकुम मनसूख़ आहे। अलबत्त इहो आहे त इन्हनि महीननि जो एतिराम बाक़ी आहे। इन्हनि महीननि जो छा आहे? एतिराम ऐं वक़ार बाक़ी आहे। इहे आम ॾियारनि खां हिननि महीननि जो वक़ार माना मथे आहे। अल्लाह ताला फरमाए थो फ़ला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम, तव्हां न ज़ुल्म कयो पंहिंजनि नफ़्सनि जे मथां हिननि महीननि जे अंदरि। फ़ला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम, नफ़्स जे मथां ज़ुल्म सभ खां वॾे में वॾो इहो आहे जो इंसान पंहिंजे नफ़्स खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम खां ॿाहिरि कढी करे बीहारे। इहो नफ़्स जे मथां वॾे में वॾो ज़ुल्म आहे। माना हिननि ॾियारनि जे अंदरि पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म बि न कयो, नाजाइज़ी बि न कयो, माना अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी न कयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?